पाकिस्तान में शादी जे मौक़े ते कुंवार रुख़सती वक़्तु रोईंदी आहे छो त हू घर छॾे रही हूंदी आहे ऐं नए घर वेंदी आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जी या चीन में बि औरतुनि जे रोअण जे हवाले सां हिकु रिवायत आहे, पर हीअ रिवायत पाकिस्तान खां वॾी मुख़्तलिफ़ ऐं अजीब आहे छो त हिन में कुंवारुनि खे शादी वक़्तु रोइणो पवंदो आहे। कॾहिं कॾहिं त खेनि रोआरण लाइ कुटको बि ॾियणो पवंदो आहे। चीन में तोजिया क़बीले जा माण्हू हज़ारे सालनि खां चीन जे ॾखिण ओलह सूबे सिचुआन में आबाद आहिनि। हिते अजीब रिवायत जी पैरवी कई वञे थी जंहिं मूजिबि शादी जे मौक़े ते कुंवार लाइ रोअण ज़रूरी आहे। इहा रिवायत 17वीं सदी ताईं पंहिंजे अरूज ते पहुती हुई ऐं 1911 में चंग बादशाहत ताईं इन जी पैरवी कई वई, पर हाणे इहो रिवाज आस्ते आस्ते घटिजंदो पियो वञे। इहा रिवायत 475 BC खां 221 BC विच में शुरू थी जॾहिं ज़ाउ स्टेट जे शहज़ादे जी शादी यन रियासत में थी हुई। तॾहिं रुख़सती वक़्तु संदसि माउ ओछगारूं ॾेई रुनी हुई ऐं धीउ खे जल्दी घर अचण जो चयो हुयाईं। इन ई ॾींहं खां शादियुनि में रोअण वारी रिवायत जनम वरितो। इहो ख़्यालु कयो वेंदो आहे त जेकॾहिं कुंवार रोए त ठीकु ऐं जेकॾहिं नथी रोए त उन ते ठठोल ऐं टोकूं कयूं वञनि थियूं ऐं संदसि ख़ानदान खे ख़राबु सम्झो वञे थो। इन मौक़े ते माइरूं कुंवारनि खे कुटको ॾेई बि रोआरींदियूं आहिनि जीअं संदनि बेइज़ती न थिए। चीन में ई हिकु ॿी रिवायत बि आहे जंहिं मूजिबि कुंवार शादी खां महीनो अॻु हिकु हाल में वञी रोईंदी आहे। कुझु वक़्त बाद संदसि माउ बि ईंदी आहे ऐं 10 खां 20 ॾींहंनि में नानी, भेण, पुफी ऐं ॿियूं औरतूं बि गॾिजी रोईंदियूं आहिनि ऐं पस मंज़र में मख़सूस क़िस्म जा गाना हलाया वेंदा आहिनि।